बाबा केतरा दफा इनके समझायो थमे त अट्टो छाणे पट ते न आरिंदी कर कुकुड़ चुगंदो तो उनके फिरणे जी बीमारी थी वेंदी। अरे मां चवां तो खड़ खड़ पाजे ने मांगे के यार दोस्त ना ओडी दिस परू पेरावाडी सेठ छपन के साण करे पुलिस वठियो तो अचई। सेठ छपन ये सागो ही पेरा जको न खाटा वारी जाइ ते होयो तो पोइ वारो कर लीको पाए से अगते दिस तो केडा तो वने। बचायो कोठ वारो बचायो बड़ी असा जे घर में धाड़ेल घेरियो आ ए पींघे में पदरा धाओ पींघे में पदरा पींघे में पदरा जानू पींघे में पदरा ए पींघे में पदरा धाओ पींघे में पदरा पींघे में पदरा जानू पींघे में पदरा। कमु देखार जाए अदा कुकुड़ तो बंदो आयो भजी विंदो। गुल भाउ तू बसड़ी करे वेही ॾिस कीअं तो दम हलाइण आहे जुमे जे कुकड़ खे। अदा वदा मुखे अलाए जो खौफ तो थई किथे अता वारो कुकुड़ जमालो न करे वञे। चरिया 5 मिंट या परवाह ही न कर। 5000 ते 10000 बीण 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 आए को 5000 ते 10000 बीण आए को सही बीण बीण बीण। राणा बकरी खपाए आयो आया 5000 आन दूर गो कुकड़ जी पक दे। हाउ तू इने समझ बकरी खपाई ना है इन कुकड़ ते जेकडी करोड़ रुपया रखजन घट न समझ अथई तम तू ही मिलाए राणा खान। अरे जुमा राणे खान जो राज वडो आ। हां हलिया वट भाव को पैसा अचे। राणा बकरी मां बिज लाए खपाइया किथे ए कुकुड़ भी बिज थई 5000 को बीणा टीना करे दींदी वठेस। सोचो छा था नारो नारो नारे हैदरी संगत नारो लगियो न न कजाए। मां थोड़ी नारो आयो आ भाणे आयो आ। तवक्कल कर तवक्कल कर तवक्कल वारे दा बेड़ा ही पार हुंदा आहिनि। जुबान ते वठ चाचा खा कढन पैसा खीसे में विछू गया। वठ 5000 जुमा हनिया तलाया उन में कानत आजो हलिया हलिया अचू अडे अचू अचू मरियो मरियो यति या खड़ा ओ या खड़ा अचू आजो रे वयो राणे यार कुकुर वयो अरे इयो छाबाल ये पेरो ने यार खार हां हरियो हरियो अच्छा अच्छा पिया अच्छा पुत्र ये आने ने बना या मरे पे ओ या ये 5 मिनट वाह अरे वाह जवान है नहीं हां अरे राणा मार पवंदई मां बकरी खपाई बिज जे पैसनि जे लाइ मुंहिंजी बकरी भी वई त बिज भी वयो। रेडियो न कर रेडियो खटे आ तो बर पे कुकड़ जे बाजरे लाइ भी न दिया तो वठी वनी खाराइस। अरे भरे दे मुके पैसा। अरे नीचे हाथ काट मिलन आयो।
धीअ इन में भला तुंहिंजो कहिड़ो ॾोह हुनखे तो बदिरायो छाजो रोइन थी चाचा मां दाहूं न कयां हा त पुलिस वारा अधे खे थोरे ई ॿधनि हा धीअ हुनखे पंहिंजनि अफ़ालनि बदिरायो वॾेरे जो मौत वॾेरे जो मौत वॾेरे जो मौत छा इहे ख़बरूं माण्हू वॾेरे खे नथा ॿुधाइनि पक सां इहा पुलिस बि वॾेरे ई मोकिली हूंदी हिकिड़े चंडे खे त पुलिस वठी वई ऐं हो बि मांडा हुन ॿिनि खे ज़मीन ॻी वई छा जो हिन महिल ताईं घर न हिन आया बाबा वारो कर अस्पताल पुॼा वॾो पुटु हथनि माथो वॼई अरे छोरा छा थियो आहे तुंहिंजे भाउ खे ॿुधाए त सही बाबा किरण ॾंडो आयो अथसि किरण पर किरण जो भाणे ॾोह कहिड़ो कयो जो हुनखे ॾंडो आयो अथई हुन ॿकरी खपाए ऐं अधे वारे कुकुर ते रखी शर्त जीअं ई कुकुर हाराए वियो न हुन झले करे ॿिए हथ जो ॾंडो हयुसि ख़ुदा जी का मार पवंदव मुंहिंजे लाइ त जीअं ई जनम बणाए छॾियो अथव बाबा अधो रोशन किथे आहे अधे राणे जी पटी कराए तूं न उन मोतबर खरी पुलिस वधी वई आहे वञ वञी गॾु गाॾो कराया तेरे खे अस्पताल पुॼायूं राणा ओ राणा सोट वॾी का निभागी रना कल्ह तोखे मार ॾिनमि अहिड़ो पारा तो ॾिनई कुकुड़ बि भॼी वियो त मथो बि फाटी पियो अरे रे ॾो वरी हिन गुगदाम ॾे फिरकार तव्हांजा पंहिंजा भला न हुजनि अहिड़नि पुटनि जी कहिड़ी ज़रूरत आहे निभागा कंहिं जाइ जा हिकु न पर टे टे ॼमी पिया सुबुह ॻोठ में पुलिस ऐं कुझु माण्हू पिया फिरन ख़ैर त हुयो बाबा अॻे ॻोठ वारो आहे सफ़न बुआ वारो उन जे घर खे चोर काट वञे उन जो पेरो खणियो पोइ चाचा पेरा केॾां विया बाबा पेरो सऊं सिधो वञी मास्तर जे घर में निकितो ॿुधई चाचे जे घर में बाबा जॾहिं न पेरनि जी भेटा कयूं त रोशियो जो पेर ऐं चोर जो पेर असुल साॻियो निकितो बाबा रोशन राही त अदाकार आहे उहो चोरी कीअं कंदो यार दोस्तण इहो त वॾो मसइलो थी वियो बाबा अॻे दफ़े बि मास्तर जे चोरनि खे मिंथ मेड़ करे उन्हनि खे आज़ादु करायोसीं पर बाबा हाणे चोरोसीं मास्तर वारो सफ़ा तीगो थी वियो चाचे वारा छोरा सफ़ा चरिया आहिनि इहो बि कोन सोचूं पुलिस ॻोठ में काॾे ठिड़की वञूं बाबा ख़ैर न बाबा हाणे तव्हां बि मास्तर जे चोरनि जी का वारड़ी कयो ॿुधे बाबा तूं सफ़ा को दरवेश माण्हू आहीं पुलिस त पैसो बाक़ी वावर छाजी चाचा संभाजड़ा जेकॾहिं असां ज़ोर लॻायो नी त रोशन राय गुना जेल हलियो वेंदो बाबा जीअं देवन जो साहु तोतनि में फाथल हूंदो हो न ईअं ई साईं जो वरी न छोरनि में सो सरकारी पैसो सरकार ॾे ऐं सोट असां वारा आज़ाद तुंहिंजे हिन रोशन खे कैमरा जी अखियां ऐं लाइटिंग हिकु ॾींहुं रोशन कयो त ही हीरो मुल्क जो नालो ज़रूरु रोशन कंदो ॿिलीअ खे ख़्वाब में छिछड़ा नज़र ईंदा आहिनि चाचे जी अधु पघार त बिल्टी थी वई हूंदी साबित तुंहिंजी महिरबानीअ सां मुंहिंजी महिरबानीअ सां मां चयो हुयो छा पुलिस खे त अदा रोशन खे ॿधी वञे में पधरा धाओ पींघे में पधरा पींघे में पधरा जानू पींघे में पधरा पींघे में पधरा धाओ पींघे में पधरा पींघे में पधरा जानू पींघे में पधरा मखण जेड़ा मोर जानी खिल तमुजी दिल ठरे मखण जे मोर जानी खिल तमुजी दिल ठरे अंगण ते यार जानी अच वंगण ते यार जानी मिलत मुझे दिल ठरे वाह उस्ताद जलाल वाह जमादार बुरल छा त कलाम जो थल वाह वाह तूं के महबूब जे माणे ऐं पुलिस जे थाणे में थोरो ई त फर्क आहे साहब थाणो थे थंबे सां ऐं माण्हू थे मीमू मस सां सर साहब
हिम्मत सां मास्टर ऐं ॻाल्हि दुख त धणी बच खाए थो। हा त साईं मास्तर धणी बच पहिरियों त तव्हां इहो ॿुधायो त चांहि पींदव या बोतल? साहब वॾा चांहि त कोन पीअंदुसि, बाक़ी का ज़हर जी बोतल हुजे त ज़रूरु पीअंदुसि, जहिड़ो पुटनि तंग कयो आहे। ज़हर जी बोतल यानी ख़ुदकुशी कंदे? इहो त कहर न कजो बाबा। जेकॾहिं हर मुजरिम जी मालिकी करण वारो पीए ज़हर त इहो निसोरो आहे कहर। पोइ ई थाणो थाणो न रहंदो, पुलिस जो माणो ऐं नाणो न रहंदो। ज़हर कहर सफ़ा पूरो वज़न भर। महिरबानी 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 थींदी अगरि मुंहिंजी ॻाल्हि बि ॿुधंदव त। मुक़रर मुक़रर मुंहिंजो मतिलबु आहे त इरशाद इरशाद। इरशाद न, मां रोशन जो पीउ आहियां साईं। रोशन बुहारी जंहिं ॾिनी शफ़ल जे घर खे बुहारी। साहब मुंहिंजा पुट टोटरी आहिनि, बेवकूफ़ आहिनि, पर चोर न आहिनि साहब। पहिरें वाॾीअ खां का ग़लती थी आहे। रोशन राय खे क्लाक मां कढी अचो ॿाहिरि त थे पीउ जे अॻियां ज़ाहिर। एफआईआर बि कयो तयार, जेल करे थो इन जो इंतज़ार। इहो फरमाए थो सूबेदार सिंगार। वाह वाह साहब वाह, वाह जो काफ़ियो मिलायो अथव। ॿाहिर ज़ाहिर इंतज़ार तयार, लख जो काफ़ियो मिलायो अथव साहब। पोइ बि 50,000 खां घटि न कजो साहब। बाबा तूं अची वियो आहीं न? हा बा मां अची वियो आहियां। बाबा अॼु तूं अदाकार मैडम बहार जो सिकूं थो लाई। जॾहिं सुल्तान राय खे पुलिस ॿधी वेंदी उनखे छॾाइण ईंदी हुई, तूं वरी मुस्तक़बिल जे सुल्तान राय खे छॾाइण आयो आहीं। ही तुंहिंजो कहिड़ो मुस्तक़बिल आहे जेको तोखे रोशनी ॾांहुं न उंधाई ॾांहुं पियो थिए? सही था चओ मास्टर साहब। ऊंधाई खां पोइ सुबुह थींदी आहे, ही सॼो जहान रोशन थी वेंदो आहे। हिकु ॾींहुं ज़रूरु ईंदो बाबा। हिन तुंहिंजे रोशन जो सितारो रोशन थी पवंदो, पोइ तोखे हिन थाणे ते अची कंहिंजी किनी शाइरी न ॿुधणी पवंदी बाबा। मुंहिंजी शाइरी आहे बेकार, लाकब में विझो इहो अदाकार। साईं तव्हां नाराज़ न थियो, तव्हां आहियो बाला सरकार। ही बाबू थो वधे रोशन जो पीउ लाचार। वाह छा त काफ़ियो लाचार सरकार। बस बस काफ़ीअ में दम ई कोन्हे। मास्तर तूं 25,000 रुपया ॾे त हणो पहिरें वाॾीअ जे गाटे में ऐं तुंहिंजे पुट खे छॾियो। साईं ये तो 26,000 मथे अथव। मुंहिंजे पुट खे छॾियो त मां वठी वञां। ठीकु आहे वठी वञो अदाकार बेकार मुर्दार। वाह वाह सर छा त काफ़ियो बेकार मुर्दार अदाकार। सत्यानाश करे छॾियो मुंहिंजे स्टोरी जो। उस्ताद जेको थियो दरगुज़र कयोसीं। दरगुज़र कयां? मुंहिंजी डायरेक्शन खे डंड जे तरे में विझी छॾे। रोशन खे हीरो छो था कयो? तूं हिकिड़ो डायलॉग सही न चयो। टमाटा बेज़ा स्टेज ते उछलाया विया, मां दरगुज़र कयां? असां छोकिरीअ जी जाइ ते खदड़ो ऐं वॾेरनि जी जाइ ते सिरनि जे भठे जो मज़दूर, पोइ त ज़रूरु ईअं ई थींदो। छोकिरी अची आहे उनजी पेमेंट पिणे भरे हा। इहो मुंहिंजो शागिर्दु रोशन हूंदो हुयो, ड्रामे जी पट सट करे पेमेंट पूरी करे ईंदो हो। इनजे खे पुलिस ॿधी वई। उस्ताद बैनर में 3 छोकिरियूं था लिखायो, वरी उन जी जॻह ते खदड़ो था खणो, पोइ हीरो कहिड़ो कारो मुंहुं करे ॿियो त क्यू बि न पोड़ी। इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह? ग्रांड रिहर्सल में गेले आया हो, डायलॉगनि में गड़बड़ थी, डांस त भले कयमि न। बस कयो अॼु आयो बेहस न कयो। मां हिते बस कयो वेठो आहियां, तव्हां हिन हाथीअ मुंहं ते सम्झायो। मुंहिंजी गिला वेठो करे, मां बि खोड़ फिल्मूं ॾिठियूं आहिनि, इन जे जहिड़ो हुके मुंहिंजो को हीरो कोन ॾिठो आहे। फकीर तूं बि पाण खे हीरोइन पियो सम्झी, डांस पियो करीं या ॾाइण जा पेर पिया सड़नि, बदन हलाई कोन पियो, रुगो पोइ टपा ॾी। एॾो किलोस पियो करीं ॼण सिकी लधो ॿार मां चुंबड़ंदो आहे, त कुली डांस खाक थिए आहे छा? ओ ख़ुदा खे मञो, माठ कयो, मूंखे बेज़ार न कयो। बंदूक हणी को फनकार न फतकायो जां। मारी ते चो, असां को खतरा फ़कीर निधण का थोड़ी आहियूं, राज भाग वारा फ़कीर आहियूं। ड्रामा तो करी भला, तोखां पोइ त मौत जे खूह वारा भला आहिनि। छिकिल अथई भली, मौत जे खूह ते डांस कंदी। तूं वरी कहिड़े एंगल खां हीरो तो लॻे, मुआ पकोड़ा न थाल।
उस्ताद हिन खे सम्झाए हीअ असांजे सर्किल जो मेंबर न आहे मां हिन सर्कल जो जनरल सेक्रेटरी आहियां मुआ हडवाड़ मां हडवाण बी त तोखे सिधो थो कयां अॼु गुलनि जा हार हुजनि हा न अधे खे पाराइजनि हा। गुलनि जा हार पारायोसि जंग फतेह करायो आहे पुट मुंहिंजो वस पुॼे त जूतनि जा हार पारायोसि। बाबा हेॾो वॾो अदाकार ऐं जूतनि जो हार ही अदाकार हिदायतकार गुलकार मुल्क जो सरमायो हूंदा आहिनि बाबा। ही मुल्क जो नालो रोशन कंदा आहिनि। असांजो भाउ त आहे ई रोशन। बाबा तुंहिंजे हिन रोशन खे कैमरा जी अखियां ऐं लाइटिंग कॾहिं रोशन कयो त ही हीरो मुल्क जो नालो ज़रूर रोशन कंदो। ॿिलीअ खे ख़्वाब में छीछड़ा नज़र ईंदा आहिनि। ख़्वाबनि जी दुनिया वॾी ख़ौफ़नाक हूंदी आहे पुट। इन्ही करे चवंदो आहियां जंहिंजी हक़ीक़त माण लाइ सॼी ज़िंदगी गुज़री वञे अहिड़ा ख़्वाब न ॾिसो मुंहिंजा पुट। बाबा साईं मां अनपढ़ियल ज़रूर आहियां पर ख़ुदा ते एतिरो यकीन आहे त हू कंहिंजी बि महिनत रायगान कोन कंदो। बाबा असांजे अंदर में जेको ॾात धणी ॾीओ रखियो आहे न उहो हिकु ॾींहुं ज़रूर ॿरंदो। जॾहिं इहो ॾीओ ॿरंदो न ऊंधा ई माहौल में रोशनी पखिड़िजी वेंदी पोइ इहे ख़्वाब हक़ीक़त में तब्दील थी वेंदा। बाबा पोइ तुंहिंजा ही पुट तो ते बोझ न थींदा। अड़े औलाद त पीउ जे पीरीअ जो सहारो हूंदी आहे। को बि पीउ बच्चनि खे बोझ न सम्झंदो। जॾहिं तव्हां शादियूं कंदव पंहिंजा बच्चा थींदव पोइ तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त औलाद केतिरो मिठो थींदो आहे। अदा चाचो सोट रोशन खे छॾाए आयो? हा छॾाए आयो अथसि। पंहिंजी औलाद ऐं पराई औलाद में केतिरो फ़र्क़ु आहे। मूंखे जॾहिं पुलिस ॿधी वई न 4000 उधारा न पियो ॾे। अदा भला हाणे घणा भरिया हूंदनि? चाचे जी अधु पगार त बिल्टी थी वई हूंदी। साबित तुंहिंजी महिरबानीअ सां। मुंहिंजी महिरबानीअ सां? मां चयो हुयो छा पुलिस खे त अदा रोशन खे ॿधी वञे? अदी न तूं हुनखे मोरा कपिड़ा ॾियां न चाचे ग़रीब खे चटी लॻी आहे। हाणे त सॼो ॾोह मुंहिंजो लेखियो वेंदो। सोट खे केर बि कुझु न चवंदो। पुलिस खे चवे पियो त मां रोशन धाड़ियल आहियां। धूड़ पई आहे धाड़ियल जे मुंहं में। इहे मानर बि थाड़ा हणंदा। अदा मां वञी चाचे जे घरां चकर हणी अचां? भेण तूं छॾ हिननि चकरनि खे। जल्दी चांवर तयारु करे वठ। मां अधी सवेरा खे स्कूल में वठी अचां त पोइ ॿई गॾिजी वञिजो। अदा मां झटि में चांवर तयारु थी करे अचां। ठीकु आहे भेण ॾिसां मां तुंहिंजो भत तो अॻु में तयारु थिए या मां भेण सवेरा खे अॻु में वठी थो अचां। अदा तूं फिकिर ई न कर तुंहिंजे अचण खां अॻु में ई तयारु करे छॾींदसि। आवाज़ टे जोड़ी मैदान में लायो त जे मेल जल्दी थी पए। जेकॾहिं कंहिं चुगली आई न त सभु थाणे ते हूंदासीं। खबरदार। फनकार छा थो चए? हो कॾहिं मुंहिंजे अंगण ते ईंदे खोले ॿुधाया त सही जेके वाइदा कया हई वेही से यार निभाया त सही। पींघे में पधरा धाओ पींघे में पधरा पींघे में पधरा जानू पींघे में पधरा पींघे में पधरा धाओ पींघे में पधरा पींघे में पधरा जानू पींघे में पधरा। हूअं त वॾियूं झाड़ियूं हणंदे त हीरे जो किरदारु अहिड़ो निभाईंदुसि जो वञी छा खेर रहंदो उस्ताद जी बेइज्जती कराई थो। रोशन मां त पंहिंजो किरदारु वाह जो कयां पर मूंखे छोकिरी जी जाइ ते खदड़ो खणी ॾिनो। सो बि बाबे जी उमिरि खां वॾो हुयो। डांस जे दौरान 2 चकर पेर ते चढ़ी वियो। पेरनि जूं अञा चिथरियूं लथियूं पयूं। दुआ घुरी चढ़ी हा त इहो खदड़ो तुंहिंजे पेरनि ते न चढ़े हा। एट टाइम छोकिरी धकु पटियो किथां छोकिरी आणे हा। अबा रोशन तूं ई ॿुधाए हिकु ड्रामे जो डायलॉग यादि न हुयनि। सॼी महिनत मुंहिंजी ड्राग में मिलाए छॾियो। उस्ताद ड्राग में न चइबो आहे मिटी में मिलाए छॾे ईअं चइबो आहे। हाणे मुंहिंजो नालो तोखे मिटीअ मूं कढणो आहे। मुंहिंजो मान तोखे रखणो आहे रोशन। उस्ताद हुकुम कर जीअं तव्हां चवंदो मां उहो ई कंदुसि। मुंहिंजो इहो ड्रामो वॾेरे जो मौत वरी करणो आहे। सिर्फ़ु नालो मटाइबो। उस्ताद
ॿियो नालो छा रखंदेसि? वॾेरे जो मथो फाटी पियो, सुभाणे भेनर हणी छॾ। लाला फिरोज़ जे ज़हरीले कलम सां लिखियल सिंधी ट्रेजिडी एक्शन सां भरपूर ड्रामो पेश कयो वेंदो। उस्ताद, ही कहिड़ो स्टेज ड्रामो आहे जो वॾेरे जो मथो फाटी पियो? स्टोरी मुंहिंजी, हिदायत मुंहिंजी, पेश करण वारी सर्कल बि मुंहिंजी। मुंहिंजी मर्ज़ी वॾेरे खे मौत ॾियां या वॾेरे जो मथो फाड़ियां। उस्ताद, ड्रामे जो नालो मूं सोचियो आहे, रोशन धाड़ेल आज़ाद थी वियो। जहिड़ा नालादार को चंदो त केर ई कोन ॾींदो, बाक़ी चपलियूं ज़रूरु हणंदा। फन कुर्बानी थो घुरे, जेसीं ताईं मार न खाईंदो तेसीं ताईं मीडिया ते कोन पहुची सघंदो। जुमा हिते मेल कराई थी, अॻियो मैदान भलो हो न? यार नओं सूबेदार आयो आहे, कुकड़ वेढ़ाइण त छा पर फड़काइण बि नथो ॾे। पुलिस बि कमाल थी करे, कुकड़ जे विढ़ाइण ते पाबंदी। जे माण्हू था विढ़नि त पोइ मिठाइयूं थी विराए। राणा वरी किथां थी कई वेढ़ाइण आयो आहीं छा? जुमा दोस्तन ॾिनो आहे, तयार थो कयांसि। लाईंस मैदान ते त लायां छंछरी। अरे तूं मुंहिंजी छंछरी लाईंदे जुमड़ू? मां तुंहिंजी छंछरी लाईंदुसि। पुट रुगो बाबे जी पघार थिए, काशे मो कुकड़ जो आसरो मिलियो आहे, एड़ो पलांदो कंदो साईं पट्टीअ ते जो ॾिसंदे। भली खणिया काछे मां कुन्नीअ में हरी मुंहिंजो कुकड़ मोकिलींदुसि। अबा छॾियो हाणे ने ॻाल्हियुनि खे, मेल बि शुरू कयो न। अब टे जोड़ियूं मैदान में लायो त जे मेल जल्दी थी पए। जेकॾहिं कंहिं चुगली आई न त सभु थाणे ते हूंदासीं। खबरदार, केर बि पंहिंजी जाइ तो चुरण जी कोशिश न करे, न त कानून गोली हलाइण ते मजबूर थी वेंदो ऐं ही सूबेदार सिंगार मगरूर थी वेंदो। जेको मरंदो उहो मफरूर थी वेंदो। वाह साहब वाह, छा त काफियो मिलायो अथव। मजबूर, मगरूर, मफरूर। सर खपती सब भजिया सर। सर असांजो कानून आहे ही टाप ते, बाक़ी खेड़ीअ में हली नथो सघे, खुड़न में सूर थो थिए साहब। खफ्ती भजी विया त ख़ैर आहे, इहे कुकड़ गिरफ्तार करे हलो। सर ये कुकड़ वरी कहिड़े ॾोह में था गिरफ्तार थियनि? इन्हनि जो ॾोह इहो ॾिसे नथो त कानून जे साम्हूं था विढ़नि। हिननि सूबेदार सिंगार खे सम्झो छा आहे। सर कुकड़ त पकड़े आया आहियूं। सर हिननि कुकड़नि ते भला कहिड़ो कलम लागू थींदो? जहिड़े फसाद जो, अमन अमान ख़राब करण जो, ड्यूटी अटकाव जो। ड्यूटी अटकाव? हेॾे कर ॾिठी कानून खे ठोंगो। बस ठही वियो केस। हिननि खे हाणे न छॾिबो, भले अचे को वॾो रईस। वाह साहब वॾा वाह, वाह जो काफियो मिलायो अथव। केस रईस, वाह सही वाह। हिन कलाम जी फरमाइश आहे मुंहिंजे मिठड़ी भाॼाईअ जी, जेका हर जुमे ते मूंखे बुसरी पचाए खाराईंदी आहे। आशिक पंहिंजे महबूब खे ॾिसी छा थो चए उस्ताद बाजियारा? अदा ये वरी किथे आहिनि? आहिनि कोन, पर ईअं चइबो आहे। ॿुध भाॼाई, फनकार छा थो चए? हो कॾहिं मुंहिंजे अंगण ते ईंदे खोले ॿुधाया त सही, जेके वाइदा कया हई वेही से यार निभाया त सही। पींघे में पधरा धाओ, पींघे में पधरा, पींघे में पधरा जानू, पींघे में पधरा। पींघे में पधरा धाओ, पींघे में पधरा, पींघे में पधरा जानू, पींघे में पधरा। मां अॼु तुंहिंजो पक्को बंदोबस्त थो कयां, मस्तर सां तुंहिंजो मथो थो फाड़ियां। इहो त उस्ताद जी कहाणी में झोल तो विझी हीरो जो मथो तो फाड़ी। ई हालत, ई हालत। अरे वठे, अरे ओ कुकड़ जावा वठे। हणीस हणीस त मुंहिंजो प्रमोशन थे। हिन कलाम जी फरमाइश आहे चाचे जी, अदी मुमल जी ऐं हुन जी। ओ मखण जहिड़ा मोर जा